अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मीराली साहब जो एल्बम आहे 70। एल्बम जो टाइटल जेको आहे ॻाढ़ो वॻो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त 2009 जी शुरूआत में एल्बम आयल ऐं ॻाढ़ो वॻो एल्बम ऐं ॻाढ़ो वॻो सॉन्ग तमामु घणो मशहूरु। हर गली हर शादी हर मुरादी ते हलण वारो गीत हुयो, ज़बरदस्त। ऐं इन्ही दौर में शमन अली मीराली खे घणो चाहण अञा बि माना जीअं इश्क थींदो आहे कंहिंसां त पहिरियों इश्क थी हलंदो आहे, वरी कुझु इश्क घटि थी वेंदो आहे, वरी इश्क वधी वेंदो आहे। हे कमु ईअं थियो मीराली सां। ऐं ॿी ॻाल्हि त हिन एल्बम जा जेके 5 गीत आहिनि तमामु सुठा ऐं सफ़ा मशहूरु गीत आहिनि, उहे अव्हांखे अॻिते हली ॿुधायूं था। कमेंट्स दोस्तनि जा आहिनि, उहे ॾिसूं, उन खां बाद हलूं था अॻिते। पहिरियों कमेंट्स ॾिसूं था। शहबान भा सोलंकी लिखियो आहे अदा सुपर हिट। आसिफ अली साईं लिखियो आहे गुड अब्दुल हकीम साहब। ऐं सिराज अहमद लाशारी भा लिखियो आहे वेरी नाइस। उन खां पोइ वरी वहीद भा दिलूं मोकिलियूं आहिनि, वॾी महिरबानी वहीद भा। उन खां बाद मुहिबुद्दीन थोरी ॻाल्हि लिखी आहे 71 एल्बम कमाई सुठी कई हुई। 68 70 एल्बम 2003 में। इहो 2003 ग़लति लिखियो आहे अदा तव्हां, बाक़ी कमाई बिल्कुलु ज़बरदस्त कई आहे हिननि एल्बमनि। 69 खां घणी 70 एल्बम कमाई कई। उन खां पोइ वरी तव्हांजी कमेंट्स पुराणी शामिलु कई आहे, पुराणो मतिलबु एल्बम रखियल। ऐं कमेंट्स तव्हांजी हाणे आयल आहे, वॾी महिरबानी। ऐं उन खां पोइ वरी तव्हांजो 55 एल्बम ते कमेंट्स आहे मुहिबुद्दीन भा। हे कुमकुम ड्रामे वारो जेको आहे किसो, इहो बिल्कुलु सही आहे तव्हांजो। मां जेको चयो हो उहो ग़लति हुयो बिल्कुलु। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां कमेंट्स कई। ऐं वीडियो पोइ ते वञी बि ॾिसो पिया, वॾी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजा। ऐं हाणे तव्हांखे ॿुधायूं त रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे न, हिन वीडियो में असां कोई बि गीत शामिलु नथा कयूं। ऐं हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन में एल्बम में गीत कहिड़ा कहिड़ा सुठा आहिनि, ज़बरदस्त आहिनि ऐं मशहूरु गीत आहिनि। हिन एल्बम जी तरफ़ हाणे हलूं पिया त हिन जो पहिरियों गीत जेको लिखियो आहे मेवो खान लिखियो आहे, मेवे खान। त गीत जा बोल लिखियईं ॻाढ़ो वॻो केॾो ठहे थो यार खे। हीउ एल्बम आयो तमामु घणो मशहूरु हलियो। ॻाढ़ो वॻो कलाम जेको आहे इहो त घणो बि हलियो, वरी उन खां पोइ मुमताज़ चांडी लिखियो त चयईं मां बि घटि न आहियां, मुंहिंजी बि शाइरी ॿुधो। दिलि वारो माण्हू ॾुखियो विसरंदो आहे। असली ज़बरदस्त गीत लिखियईं, हे ईअं सम्झो त दर्दीली शाइरी लिखियईं। उन खां पोइ आहे अज़हर मलाह जी शाइरी आहे। गीत जा बोल लिखियईं बस कर दिलड़ी तूं बस कर। ऐं उन खां पोइ वरी मेवे खान जो गीत आहे। उन खां पोइ आहे मेवो खान जी शाइरी आहे, गीत आहे मारवाड़ी। गीत जा बोल कुझु हीअं आहिनि त मारी दिलड़ी दिलि सभी। थोरो अजीब आहे ऐं इहो ॿुधो बि न आहे गीत। उन खां पोइ ज़मीर दाए जो गीत आहे 16 सिंगार ठहनि तोखे। उन खां पोइ आहे आलिम रिंद जी शाइरी आहे, बलोची गीत आहे। गीत जा बोल लिखिया अथई मने नामे खुदा ए कासे दादा, इहो कुझु ॿुधल आहे। ऐं उन खां पोइ ज़ाहिद शाह जी शाइरी आहे, मशहूरु गीत आहे हीउ तमामु घणो। ज़ुल्फ़नि खे हटाए रुख तां दर्शन में खलल पए थो, ज़बरदस्त कलाम आहे ज़ुल्फ़कार मंगी जो। उन खां पोइ गीत आहे मशहूरु छल दिलि न लॻे कंहिंसां ॾाढी ॾुखियाई थी थिए, इहो मशहूरु गीत आहे। उन खां पोइ वही तकिड़े जो गीत आहे अला आणे जंहिं ॾींहं तोखे। आख़िरी गीत बशीर साहब जो ऐं तमामु घणो शादियुनि में हलण वारो गीत गुल खपाए न माली मूंखे हार घुरिजनि, तमामु बहितरीनु गीत आहे। ऐं दोस्तो वीडियो अव्हांखे कीअं लॻो, वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर कंदा।